ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा सोनल पंहिंजे पीउ खे बंदूक खणी सॼी मिल्कियत जो वारिस पाण थी वेंदो या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीनो कमाल ख़ान हिकु दफ़ो ॿीहर पठाणीअ खे मौत जे मुंहुं सुम्हारे छॾींदो। नाज़रीन, ॿी तरफ़ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन जी मीरा दर बदर जूं ठोकरूं खाईंदी फिरे पई। ख़बर नाहे त हाणे रब्बन ऐं मीरा जो वरी मिलाप थींदो बि या न। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन ऐं मीरा जे मथां जेॾा ज़ुल्म थिया आहिनि, शायदि एतिरा ज़ुल्म कंहिं सां बि न थिया हूंदा। पर सोनल पंहिंजे पीउ खे बंदूक खणी सॼी मिल्कियत जो वारिस कीअं थींदो? सोनल जी ज़ाल बि इहो ई चए पई त पंहिंजे पीउ खे बंदूक खणी सॼी मिल्कियत जो वारिस पाण थी, जीअं तूं ऐं असां ॿई हिक ॿिए सां प्यार मोहब्बत सां ज़िंदगी गुज़ारियूं। सोनल पंहिंजे पीउ खे बंदूक खणी सॼी मिल्कियत जो वारिस थींदो या न? सोनल जो पीउ हिकु सूदखोर ऐं व्याजी आहे जेको सॼे ॻोठ में सूद ऐं व्याज जा पैसा हलाए थो, ऐं ॿी तरफ़ कमीनो कमाल ख़ान जेको पठाणीअ खे ज़हर ॾेई मारण जी कोशिश में कामयाब बि थी वेंदो। तमामु जल्द पठाणीअ खे बि हिन ड्रामे मां ख़तमु कयो वञे थो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन जो भाउ राणो मारियो वियो ऐं रब्बन वीचारो अकेलो थी वियो। हाणे रब्बन जी मीरा ख़बर नाहे अलाए किथे दर बदर जूं ठोकरूं खाईंदी फिरंदी वती हूंदी ऐं रब्बन सां अलाए कॾहिं मिलंदी। रब्बन ऐं मीरा सदाईं सूरनि जी सेज ते सुम्हिया आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि जे विच में जबलनि जेॾा सूर ऐं पहाड़ जेॾा वास्ता, विच में वॾा वॾा पहाड़ पैदा थी विया आहिनि। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में सोनल हिकु कॉमेडी अदाकार जेको पंहिंजे पीउ खे चवंदो आहे त बंदूक खणी तोखां पैसा वठां। ज़हर ज़िंदगी ड्रामे में सोनल बंदूक खणी कॾहिं पंहिंजे पीउ खां सॼी मिल्कियत वठंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD टीवीअ खे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन ऐं मीरा जो मिलणु तमामु जल्द हिकु सुठी ॻाल्हि साबित थींदी।